असांजो ख़ानदानी सिस्टम हली रहियो आहे। उन में वालिद साहब मुंहिंजो, उन खां पोइ चाचा साईं मोहम्मद वसाण, चाचा नज़र मोहम्मद वसाण। अलाह जो शुक्र आहे त पीपल्स पार्टी हींअर डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट मूंखे ॾिनी आहे। चाचा वारनि चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम सियासी समाचार में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ हाजी दोस्त मोहम्मद वसाण में। नौजवान सियासी अॻवान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गुज़िरियल बल्दियाती इलेक्शन में ज़िले काउंसिल जो मेंबर जेको चूंडियल आहे शाहजहान शौकत वसाण, संदसि वालिद बि जेको आहे सो हिन इलाइक़े जो सरगर्म पीपल्स पार्टी जो अॻवान रहियो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पीपल्स पार्टी जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जो इतलात सेक्रेटरी, उनखां सवाइ यूसी नाज़म जी इलेक्शन बि विढ़ियो ऐं मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो आहे। पीपल्स पार्टी सां हिननि जो पुराणे वक़्त खां जेको तालुक़ु रहियो आहे, हीअ पीपल्स पार्टी जा बुनियादी ऐं नज़रियाती वर्कर आहिनि। अॼु हुनजो फ़र्दंद असां सां ज़िला काउंसिल जो मेंबर शाहजहान शौकत वसाण मौजूदु आहे। साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त तव्हांखे सियासत में अचण जो शौक़ु कीअं थियो, कहिड़ो मंशूर खणी सियासत में निकिता आहियो ऐं अवाम जी ख़िदमत कीअं करणु चाहियो था। ज़िले काउंसिल जी मेंबरी जेका मिली आहे तव्हांखे गुज़िरियल 1 साल खां, तव्हां कहिड़ा कहिड़ा कमु कया आहिनि, ईंदड़ वक़्त में तव्हांजी कहिड़ी एजेंडा हूंदी, उन हवाले सां असां सां मौजूदु आहे शाहजहान शौकत वसाण। अचो त ॻाल्हि ॿोलो। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी त असांखे टाइम ॾिनो। कीअं तव्हांखे ख़्यालु थियो सियासत में अचण जो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी एॾी वक़्तु तव्हां टाइम ॾिनो मूंखे। ऐं जीअं असांजो ख़ानदानी सिस्टम हली रहियो आहे, उन में वालिद साहब मुंहिंजो, उन खां पोइ चाचा साईं मोहम्मद वसाण, चाचा नज़र मोहम्मद वसाण, ऐं जेके बि मुंहिंजा सोट वग़ैरह सभु सियासी कमुकार करे रहिया आहिनि पीपल्स पार्टी जो। ऐं हींअर अलाह जो शुक्र आहे त पीपल्स पार्टी हींअर डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट मूंखे ॾिनी आहे। चाचा वारनि चयो त निभायो तव्हां इन सां। ऐं वालिद साहब खां करे पुराणो जीअं पहिरीं जेका असांजी यूसी हिन साइड हूंदी हुई, उन्हनि खां करे कमुकार जेको यूसी में करे रहिया आहियूं। ऐं इंशाअल्लाह कोशिशि आहे त पीपल्स पार्टी सां जेको बिलावल भुट्टो ज़रदारी सां वापसि रहंदासीं। ऐं जेको एजेंडा कहिड़ी आहे तव्हांजी? तव्हां नौजवान आहियो, कहिड़ियूं तव्हां एजेंडा खणी निकिता आहियो? तइलीम, सिहत, अवामी ख़िदमतनि जे हवाले सां कहिड़ा जज़्बा आहिनि तव्हांजा? सुन, असां जेको हींअर एजेंडा खणी निकिता आहियूं त पहिरीं त बुनियादी कम जेके आहिनि यूसी में उहे हल कयूं। माण्हुनि जा, माण्हुनि वटि वाटर सप्लाई जो घटि आई आहे, हैंडपंप नलका वग़ैरह, रस्तियूं जेके आहिनि उहे न आहिनि तालीम जे हिसाब सां। ऐं जेके स्कूल ज़िबो हालत आहिनि उन्हनि जी कोशिशि में लॻा पिया आहियूं त उन्हनि खे रिपेयर करायूं या जेका ठहण जहिड़ा आहिनि उन्हनि खे ठाहियूं। यूनियन काउंसिल बेरमबरी जी मूं गुज़िरियल साल हिकिड़ी सर्वे कई, उन में जर जो जेको पाणी आहे इंतिहाई ख़राबु आहे। इन यूनियन काउंसिल में पाणी जी वॾे में वॾी सहूलियत जेका माण्हुनि खे मिलणु घुरिजे उहा न मिली आहे। उन हवाले सां तव्हां डिस्ट्रिक्ट काउंसिल जे इजलासनि में या उते किथे आवाज़ु उथारियो आहे? जी हा, बिल्कुलु। हींअर इजलास त अञा डिस्ट्रिक्ट काउंसिल जा न हलिया आहिनि, पहिरियों ई थोरो घणो थियो। ऐं इंशाअल्लाह जेके असांजा MN MP आहिनि उन्हनि जे साम्हूं इहा ॻाल्हि असां रखी आहे। ऐं हींअर बि तव्हां ॾिसंदो त इन में रोड़े में जाम साहब स्कीम ॾिनी आहे वाटर सप्लाई जी। उन में उन जा 40 खां 45 ॻोठ उहो वाटर सप्लाई जो पाणी खणंदा। इंशाअल्लाह कोशिशि में लॻा पिया आहियूं। चेयरमैन साहब असांजी ॻाल्हि थी, हाणे जेको इजलास या बजट ईंदो उन में असां कोशिशि में आहियूं त वाटर सप्लाई जूं स्कीमूं जेके नंढियूं नंढियूं थी सघंदियूं ॻोठनि में ॾियूं ऐं पाणी जो मसइलो हल कयूं। इंशाअल्लाह कोशिशि में लॻा, जेको वक़्तु चाचा खे मिली सघियो उहो ख़िदमत कई आहे। ऐं इंशाअल्लाह अॻिते जे मूंखे चांस मिलियो, इंशाअल्लाह अवाम जी ख़िदमत कंदा रहंदासीं ऐं यकीन रखूं। हिन वक़्तु इलेक्शन जी सरगर्मियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। 8 फरवरी ते इलेक्शन आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ सांगड़ ज़िले में चैलेंजिस बि जेके सोशल मीडिया ते गर्दिश कनि पिया सीटनि जे हवाले सां, उनखां सवाइ ॿिया बि कई मसाइला आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो? तव्हां पीपल्स पार्टी जे जेको उम्मीदवार पार्टी बीहारींदे उन ते मुतफ़िक़ हूंदो या तव्हांजूं बि के एतिराज़ या नाराज़गियूं आहिनि? न न न, असांजो को बि एतिराज़ कोन्हे। केर बि अचे, केर बि किथां अचे, असां वोट पीपी खे ॾियणो आहे। असांजा वालिद साहब थी थियो, उन खां पोइ चाचो ज़हूर आलम रिंद, चाचो मोहम्मद अयूब चांडियो, रईस ग़ुलाम अली खान वसाण, ऐं जेके बि मुरीद अकबर संगरासी नज़रियाती वर्कर थी रहिया आहिनि। केर बि अचे, छा बि अचे, असां उहो टाइम ॾिसी चेंज न कंदा आहियूं। वोट पीपी जो पोइ लीडरशिप जेका बिलावल साहब उन में कंदा एडजस्ट, उनखे असां वोट ॾींदासीं। शिप में केर बि अचे। ऐं लीडर बि असांजा अलाह शुक्र आहे जी शादिया अता मरी साहिबा थी वई हली, जाम साहब हो माशूक चांडियो साहब गुज़र रही चुका आहिनि। ऐं असां सां कापरेट कंदा। ऐं अवाम उहो त वोट ई फ़ैसिलो कंदी त केरु चढ़े, पर ख़िदमतूं कयल आहिनि पीपल्स पार्टी जूं।
हिन माना यूसी में। तव्हां हिन वक़्तु बि तीर जी कामयाबी जे लाइ सरगर्म आहियो। बिल्कुलु बिल्कुलु इंशाल्लाह तीर खटींदो। ऐं ज़िले में न पर पूरे पाकिस्तान में इंशाल्लाह असांजो वज़ीर आज़म जेको थींदो त बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। 17 जनवरी ते बिलावल भुट्टो कल्ह जेको ऐलान कयो आहे त सांगड़ में ईंदुसि, उन हवाले सां तव्हां हितां केतिरियूं गाॾियूं भरे विधो ऐं जलसे में कीअं शिरकत कंदो? इंशाल्लाह भरपूर शिरकत कंदासीं। यूसी वाइज़ बि असां हींअर मीटिंग अहिड़ी कयूं पिया, उन में गाॾियूं थियूं जी झंडनि सां डंडनि सां इंशाल्लाह बिलावल भुट्टो ज़रदारी जो साथ ॾींदासीं। ऐं सांगड़ ज़िले में वरी बि उन्हनि ख़बर पइजी वेंदी जेके चवंदा त के लीडर अचण या वञण सां फ़र्क़ु उन पीपल्स पार्टी खे कोन थो पवे। ऐं बिलावल साहब ईंदो तव्हां पाण ॾिसंदो त छा सांगड़ ज़िलो ॻाए वॼाए कीअं खटिबो ऐं कीअं माण्हू हुन में एडजस्ट कंदा। नाज़रीन, नौजवान अॻवान शाहजहान शौकत वसाणी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन जो चवणु आहे त असां नज़रियाती पीपल्स पार्टी जा ख़ानदानी जेको असांजो तालुक़ु रहियो आहे भुट्टे साहिब जी पार्टी सां, जीअं पीपल्स पार्टी जो बुनियादु पियो आहे त हिन ॻोठ जा जेके असांजा वॾा हुआ, हिन जो वालिद साहिबु, चाचा या उन खां सवाइ ॿिया फ़र्द, उहे पीपल्स पार्टी सां ई सलाड़ियल रहिया आहिनि। ऐं असांजो बि जेको मिशन आहे उहो बिलावल भुट्टो सां हूंदो। असांजो मरण जीअण पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हूंदो। पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे आईंदा प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अला